હા बोरन ये जो तोले मस्ती में चंदा पो मज़ो ॿियो आहे हिन जो खंभ टेड़ींदा खेड़ो कंदा न वो है ना ब्याह था है ना ही देखो नर कौन है ही माध्यम हिमालय नर देखो वो नर वो हिते इतने हुए निम्न दे वो आला दो हाँ हुई मथे निम्न देव लई वियो मेरे ख्याल पर निकिरी वियो हिते राति जो न वेठो ते हलियो वे सब हाँ हाणे रहिजी वियो आहे साईं खां हींअर फुर थी आएगा हाँ साईं खां फुर थी साईं खां हुकम लाही आहे को गाॾी कोन खसी नूरियाबाद का है हाँ नूरियाबाद जो जलसो करियो आहे अॻियां फुर थी एडो फोन हो गया पैसा मेन रोड दे जी हाँ मेन रोड मेन यार एडो हाईवे उनते क्यों नहीं असां ॾहमारम ते ईंदो पर साईं जा काफ़ी जलसा असां वटि थींदा असां टिनि जे ख़तीबनि जा जाम थींदा आहिनि साईं गुलाम हुयो आहे ईसा सुमरो आहे साईं गुलाम लोडो आहे अलहमदिल्ला हिननि जा जाम थींदा आहिनि लोडो जो आवाज़ प्यारो लोडे आवाज नंढनि मौलवियुनि जे हिसाब सां न असांजे ॻोठ में जेके जलसा तर में थियंदा साईं ईसा सुमरो आहे गुलाम लोडो आहे फिर अता मोहन आहे हिन टिनी जा जाम जलसा थींदा भई वॾा त ख़तीब वॾा आहिनि अदा ही तो असाई भाभी हुजे ने फने खाने ही कर रहे अदा ही असांजा दोस्त आहिनि भट्टी हिननि में आयल आहियूं बहितरीन असांजी ख़िदमत कयूं अल्हम्दुलिल्लाह राति खां वठी वीचारनि असांखे टाइम ॾिनो माशाल्लाह उते ई वेठा आहियूं मुस्ताक किधर है मुस्ताक रात नून वो फोन किथे छड़ेगा असांजे घर पुछा कर भला असांजे घर बैटरी डिस्प्ले लगाऊं करूंगा आहियूं यार खबर ही कौन नंबर हूं लालू नंबर वो लगा गया साईं यो तव्हां नमाज़ पढ़ी आहे मखदूम साहब वारी हां पाऊं होता है मेड़ा कुनी निजाम जरा सुभान अल्लाह पर उन्हनि खे ख़ुदा का साञाड़े मुल्क जी बेड़ो ॿोड़े छॾियो मायूं हुते असां वटि तो इज्तमा थींदो आहे निमाज़ थींदी आहे 12 साल मखदूम साहब जी कुनी करे सभी सॾिबी आहे काफ़ी टाइम खां फ़क़ीर पढ़ंदा ईअं का शइ उते कोन्हे हाणे उते मेड़ो लॻाए छॾियूं बाज़ारूं करे हाणे हितां खां वठी हू भिट आहे न हीअ यको ही माण्हू हूंदा आहिनि सिफ़ूं हूंदियूं आहिनि निमाज़ जूं 5 वक़्त निमाज़ पढ़बी आहे वडी वडी पर हाणे हुन मार पर मायूं गजो हुयूं मायुनि जो साईं अलॻि सिस्टम कयो आहे दीवार ॾेई पोइ बि गॾिजो मुस्ताक फोन अलॻि ते छॾे वियो आहे तो सां गॾा किथे चलो ठीक है रोशन आज जाए मैं आवले गना काज करियो नंगा का करे मीरू आता ही पार कनो चलो भटे भटे में याद है खिदमत में जाम गयो अच्छा ये फोन ठीक है जाऊं दिन में हां कल करे काज के लिए बैठे ना भला कल करनी पवंदी आहे